अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु आउं तव्हांखे ग्रामर जे अहम टॉपिक नरेशन यानी डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट जे बारे में ॿुधाईंदुसि त नरेशन छा थींदो आहे ऐं इन खां अलावा जेके डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट जा जेके सेंटेंसेस आहिनि उहे कीअं कन्वर्ट थींदा आहिनि, उहे कीअं तब्दील थींदा आहिनि। का बि एतिरी डिफिकल्टी कोन्हे, तव्हांखे आउं एग्ज़ाम्पल ॾींदुसि। इनशाअल्लाह हिन क्लास खां पोइ, हिन वीडियो खां पोइ तव्हांखे डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट यानी नरेशन मुकमल तौर ते सम्झ में अची वेंदी जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे गौर सां ॿुधंदा। त डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट यानी नरेशन जो मतिलबु इहो आहे, एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां त जेकॾहिं तव्हांजो फादर तव्हांखे चवे त जेकॾहिं तव्हां एग्ज़ाम में फर्स्ट पोजीशन खईं त आउं तव्हांखे मोबाइल वठी ॾींदुसि, आईफोन वठी ॾींदुसि। ऐं इहा साॻी ॻाल्हि तव्हां वञी पंहिंजे फ्रेंड्स खे ॿुधायो त मुंहिंजे फादर चयो आहे त जेकॾहिं मूं फर्स्ट पोजीशन खईं त हू मूंखे आईफोन वठी ॾींदो। मतिलबु तव्हांजी जेको फादर जेकी ॻाल्हि कई उहा साॻी ॻाल्हि तव्हां पंहिंजे फ्रेंड्स सां शेयर कई। या वरी तव्हां जेकॾहिं स्कूल वञो पिया त तव्हांजो जेको को क्लासमेट आहे जेको स्कूल न पियो वञे, न पियो अचे अॼु, त हू तव्हांखे ॿुधाईंदो त अॼु आउं के रीज़न जे सबबु या अॼु आउं स्कूल न पियो अचां, त पोइ तव्हां वञी पंहिंजी क्लास में पंहिंजे क्लासमेट सां या क्लास टीचर सां इहा ॻाल्हि शेयर करियो त फ़लाण जेको स्टूडेंट्स आहे उहो अॼु न पियो अचे, स्कूल नथो अचे। मतिलबु हुनजी ॻाल्हि तव्हां हुते वञी बयानु कई त इनखे नरेशन चइबो आहे। बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त डायरेक्ट सेंटेंस जो मतिलबु आहे जेको तव्हांजो फ्रेंड आहे या तव्हांजे फादर तव्हां सां ॻाल्हि कई आहे त एग्ज़ैक्टली उन जा वर्ड्स उन जे तरफ़ां तव्हां बयानु करियो त पोइ इहो डायरेक्ट थी वियो, पर हुन जा लफ़्ज़ तव्हां पंहिंजी तरफ़ खां बयानु करियो त उनखे इनडायरेक्ट चइबो आहे। इन में ॿिनि कुझु ॻाल्हियुनि जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। सभिनी खां पहिरीं तव्हांखे ॿुधाए वञा त जेको वर्ड सेड अचे थो सब्जेक्ट खां पोइ सब्जेक्ट नाउन हुजे या प्रोनाउन हुजे, उन खां पोइ जेको वर्ड सेड, आस्क्ड, रिप्लाइड या टोल्ड, इहे लफ़्ज़ जेके आहिनि इन्हनि खे चइबो आहे रिपोर्टिंग वर्ब। जॾहिं त जेके डबल कामा में या डबल कोटेशन जे अंदरि जेको सेंटेंस लिखियलु आहे उनखे रिपोर्टेड स्पीच चइबो आहे। इन में तव्हांखे जेकी तब्दीली करणी आहे उहा ईअं करणी आहे त जेको इहो डबल कोटेशन आहे उनखे ख़तमु करे तव्हां वर्ड डेट जो इज़ाफ़ो कंदा ऐं इन खां अलावा जेको रिपोर्टेड स्पीच आहे उनजो टेंस चेंज कंदा। ईअं चेंज कंदा। हाणे पाण स्टार्ट करिए। तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां। हिकु एग्ज़ाम्पल प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो आहे त ही सेड आई लिव इन ठटा। हिन चयो त आउं ठटे में रहां थो। हाणे इनडायरेक्ट हिन जो ईअं चेंज थींदो, जो डबल कोटेशन ख़तमु करे असां लॻाईंदासीं डेट, ऐं जेको ही प्रेज़ेंट सिंपल यानी इंडेफिनिट टेंस तव्हांजो जुमिलो हुनजो ॾिसो पिया त इनखे तव्हांखे तब्दील करिणो पवंदो पास्ट में, ऐं पास्ट में तब्दील करण जे लाइ असां लिव जी जॻह ते लिव्ड लॻाईंदासीं। त तव्हांजो इनडायरेक्ट सेंटेंस वञी थींदो ही सेड डेट ही लिव्ड इन ठटा। हाणे हिकिड़ी ॿी तब्दीली जेकी तव्हांखे ॿुधायां त जेको सब्जेक्ट खां रिपोर्टेड स्पीच में जेको यूज़ थियलु आहे, जेको प्रोनाउन यूज़ थियलु आहे, उहो तव्हांखे जॾहिं डायरेक्ट आहे त हू पंहिंजे तरफ़ां लॻाए थो, पर जॾहिं इनडायरेक्ट आहे त पोइ असांखे जेको सब्जेक्ट यूज़ थियलु आहे उन जे मुताबिक़ प्रोनाउन यूज़ करिणो पवंदो। हाणे ही आहे त असां ही लॻाईंदासीं। जेकॾहिं को नालो आहे तॾहिं बि असां हीअ लॻाईंदासीं। कंहिं बॉय जो नालो आहे तॾहिं असां हीअ लॻाईंदासीं। पर जेकॾहिं कंहिं गर्ल जो नालो आहे त पोइ असां उते शी लॻाईंदासीं। जेकॾहिं प्लूरल आहे त उते असां दे जो इज़ाफ़ो कंदासीं, असां दे लॻाईंदासीं। त आउं रिपीट कंदसि त ही सेड आई लिव इन ठटा, त हिन जो इनडायरेक्ट थींदो ही सेड डेट ही लिव्ड इन ठटा। इहो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो हिकु ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो ॾियां त सेंटेंस आहे असलम सेड आई हैव फीवर। असलम चयो मूंखे बुखार आहे। त इन जो इनडायरेक्ट थींदो असलम सेड डेट ही हैड फीवर।
हाणे तव्हांखे प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो जुमिलो ॿुधायां त प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस में तब्दीली कीअं थींदी त प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस हमेशह पास्ट कंटिन्यूस टेंस में तब्दील थींदो हिनजी जेकी रिपोर्टेड स्पीच आहे। त एग्ज़ाम्पल, दे सेड वी आर गोइंग टू कराची, हुननि चयो असीं कराची वञी रहिया आहियूं। त हुनजो इनडायरेक्ट थींदो दे सेड डेट दे वर गोइंग टू कराची, हुननि चयो त उहे कराची वञी रहिया हुआ, इहो इनडायरेक्ट थींदो। इन खां पोइ प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, त हमेशह प्रेज़ेंट परफेक्ट टेंस चेंज थींदो पास्ट परफेक्ट टेंस में। एग्ज़ाम्पल, त सबा सेड आई हैव फिनिश्ड माय होमवर्क, सबा चयो आउं पंहिंजो होमवर्क मुकमल करे चुकी आहियां या मूं पंहिंजो होमवर्क मुकमल करे वरितो आहे। त हिन जो चेंज जेको थींदो हिन में तव्हां ॻाल्हि ते गौर कजो त हीउ जेको रिपोर्टेड स्पीच आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त रिपोर्टेड स्पीच में हमेशह प्रोनाउन जेको यूज़ थी हूंदो आहे उहो सब्जेक्ट वांगुरु ई रिलेटेड, मतिलबु जेको सब्जेक्ट आहे उन मुताबिक़ असां उन जो ई प्रोनाउन यूज़ कंदासीं। त हिन में तव्हां ॾिसो त रिपोर्टेड स्पीच में 2 प्रोनाउन इस्तेमालु थियल आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकिड़ो आई ऐं ॿियो माए। इहे तव्हांखे ख़बर आहे आई जेको आहे उहो सब्जेक्ट प्रोनाउन आहे ऐं माए जेको आहे उहो पॉसेसिव प्रोनाउन आहे। त इन जो असां तब्दीली इन में ॿिन्ही में कंदासीं त असांजो सेंटेंस वञी थींदो सबा सेड डैट शी हैड फिनिश्ड हर होमवर्क। माए न पर हर, छा करे शी जो जेको पॉसेसिव प्रोनाउन आहे उहो हर आहे। त असांजो सेंटेंस वञी थींदो सबा सेड डैट शी हैड फिनिश्ड हर होमवर्क। मूंखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे तव्हांखे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस जो सेंटेंस ॿुधायां त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस हमेशह चेंज थींदो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेंस में। एग्ज़ाम्पल ॾिसो त लतीफ़ एंड काशिफ सेड वी हैव बीन रीडिंग स्टोरी बुक। इन जो जेको इनडायरेक्ट थींदो लतीफ़ एंड काशिफ सेड डैट दे हैड बीन रीडिंग स्टोरी बुक। मूंखे उमेद आहे त तव्हांखे प्रेज़ेंट टेंस मुकमल तौर ते सम्झ में अची वियो हूंदो। हाणे तव्हांखे आउं नेक्स्ट क्लास में पास्ट ऐं फ्यूचर जे बारे में ॿुधाईंदुसि ऐं हीअ तव्हांखे गैप मिली आहे। इन में तव्हां ज़्यादा खां ज़्यादा प्रेज़ेंट टेंस जी प्रैक्टिस करियो ताकि तव्हांखे ॻाल्हि मुकमल थी वञे ऐं इनशाला पोइ वरी असां पास्ट ऐं फ्यूचर टेंस जे ऐं ॿियो कुझु नेगेटिव ऐं इंटरगेटिव सेंटेंस जे बारे में सिखंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।